नाज़रीन हिन वक्त असां सां गॾु मौजूदु आहिनि सैयद जमाल शाह साहब जन जेके GDA तरफ़ां उम्मीदवार आहिनि यूनियन काउंसिल तैब तालका लखी गुलाम शाह में। साईं जन अॻ में बि जेको आहे यूनियन काउंसिल तैब में चेयरमैन रही चुका आहिनि ऐं हिन वक़्तु 26 तारीख़ ते जेका इलेक्शन आहे बदियाती इलेक्शन, इन हवाले सां साईं सां असां मुकमल तौर ते गुफ़्तगू कंदासीं त साईं जन जी जेको यूनियन काउंसिल में पोज़ीशन छा आहे ऐं हिन वक़्तु साईं जन जो जेको पैनल उथियल आहे उन जी कहिड़ी जेको आहे तयारी मुकमल कयूं वयूं आहिनि ऐं इलेक्शन मुहिम जेको आहे केतिरे क़दुरु तेज़ीअ सां हली रही आहे। साईं जेको हिन 26 जून ते इलेक्शन आहे, इलेक्शन जे हवाले सां तव्हां जूं कहिड़ियूं तयारियूं आहिनि ऐं तव्हां पंहिंजी पोज़ीशन खे तव्हां कीअं था महसूसु कयो? इलाही महिरबानी आहे असांजे इलाइक़े जो आवाम असां सां महिरबानी आहे, ख़ुशि आहे साम्हूं। ऐं असांजा ॿ जेके आहिनि मेंबर वार्ड 3 वार्ड 4 इहे अनापोज़ थी विया आहिनि। देह तैब माना असांजी जेका ही अनापोज़ थी वई आहे 2 यूनिट। बाक़ी 2 यूनिट आहिनि 1 2 बोरड़ी, उन ते असांजा उम्मीदवार आहिनि जनरल काउंसलर। इंशाअल्लाह उनजी बि पोज़ीशन सुठी आहे। 1 ते आहे गुलज़ार अहमद सेठार ऐं 2 ते आहे पंहिंजो इमदाद अली जागीरानी, उनजी बि पोज़ीशन सुठी आहे। ऐं आवाम असां सां महिरबानी आहे, असां मां ख़ुशि आहे। वरी बि असां उनजे वियाऊं उन्हनि ॾे, उहे असां सां ख़ुशि आहिनि। इंशाअल्लाह असां कामयाबु थींदासीं। ऐं जेको आहे वाइस चेयरमैन बरकतुल्लाह सेठार आहे असांजे पैनल में। ज़िले ते बशीर अहमद महर आहे वॾेरो, जेको तैब ॻोठ जो आहे। कामयाबी आहे इंशाअल्लाह। माण्हुनि जी ख़िदमत कई आहे, हाणे बि कंदासीं। आवाम असां सां सही आहे। अच्छा साईं, जेको पूरे तालके में पीपल्स पार्टी ऐं जमियत उलमा इस्लाम वारनि उम्मीदवार बि आया आहिनि, तव्हांजी यूनियन काउंसिल में बि ज़ाहिरी आहे माना अपोज़िशन हूंदी, त तव्हां उन अपोज़िशन खे तव्हां केतिरी ताक़त सम्झो था, केतिरी मज़बूत आहे? हा, उहे आहिनि। हाणे ईअं त न चइजे न त उहे न आहिनि, कुझु न आहिनि। उहे बि उनखे बि पंहिंजी हूंदी ज़रूरत, वोट हूंदा, पंहिंजी सपोर्ट हूंदी, पर इंशाअल्लाह असांजो जेका आहे कामयाबी आहे। अच्छा, तव्हांजी यूनियन काउंसिल में साईं केतिरा ॻोठ था अचनि, कहिड़ियूं कहिड़ियूं बिरादरियूं जेकी अची वञनि थियूं तव्हांजी हुन में? असांजे पंहिंजो महर आहिनि, जमाली आहिनि, हाजाणा आहिनि, सम्झो साईं, ऐं शेख आहिनि, सेठार आहिनि, जागीरानी आहिनि, भंड आहिनि, लाछारी आहिनि, सोलंगी आहिनि, शर आहिनि। इहे ज़ातियूं आहिनि असां वटि, मरेटा आहिनि। सो आवाम जेको बि आहे महिरबानी आहे असां सां, सो इंशाअल्लाह कामयाबी थींदी। अच्छा, इन्हनि जेको तव्हां ॿुधायो मुख़्तलिफ़ ज़ातियुनि जा जेके माण्हू रहनि था, त इन्हनि बिरादरियुनि में ख़ासि तौर ते ॿुधो आहे कंहिंजो कंहिंसां तज़ाद आहे, कंहिंजो कंहिंसां जहिड़ो आहे, त इन्हनि जहिड़नि जे करे त कुझु फ़र्क़ु त न पवंदो इलेक्शन में? असां कोशिशि कंदा आहियूं त अमन हुजे। असां धुरनि जहिड़े वारनि वटि बि वेंदा आहियूं, उनखे ठाव कराईंदा आहियूं ऐं इंशाअल्लाह 2 धुरियूं असां सां सेट हूंदियूं आहिनि। असां सां को बि नफ़रत न कंदो आहे, छो त असां ॿिन्ही जा ख़ैर घुराऊं। अच्छा, इन हवाले सां जेको मुखालिफ़ जेके आहिनि माना इलेक्शन वेहण वारा या जेके पार्टियूं आहिनि, त उन जे तरफ़ां का अहिड़ी इंतिशार पैदा करणु या अहिड़ी शइ इलेक्शन जे हवाले सां का अहिड़ी शयूं थियूं आहिनि? हाली त अहिड़ी का ॻाल्हि थी कान्हे का। असां पाण ई इंतिशार न कंदासीं त उहे बि छो कंदा। मां पाण कोशिशि कंदो आहियां त पोलिंग ते जिथे किथे अमन अमान सां हले। हुननि खे बि जेके वोट ॾियनि था उहे सदाई उन्हनि खे ॾियनि, असांखे जेके ॾींदा असांखे ॾींदा। कोशिशि कंदासीं हर को पंहिंजो वोट जो हक़ इस्तेमालु करे, कंहिंसां बि ज़्यादती असां न कंदासीं त असां सां छो कंदो कोई। अच्छा, पोलिंगनि जे हवाले सां इहो आहे त खानपुर तालको आहे या ॿिया जेके गड़िया सीना शिकापुर, उन्हनि इहे शिकायतूं कयूं त असांजी पोलिंग माना हिकु ॻोठ खां ॿिए हंधि ॻोठ रखी वियूं आहिनि ऐं जेको जिथे अॻे हुयूं त उते हाणे न आहिनि, त तव्हांजी UCM इहा पोज़ीशन आहे? असांजी हिकिड़ी पोलिंग ते पंहिंजो जेका महमूद शेख आहे उहो मटराइणु घुरनि पिया, पर असां आला ऑफिसरनि वटि जिथे किथे विया आहियूं त जिथे थींदी आहे 20 इलेक्शनियूं थियूं आहिनि। इहे जेके पोलिंगियूं आहिनि, इहे तैब आहे, बोरड़ी आहे, महमूद शेख आहे,
इन ते 20 इलेक्शन थियूं आहिनि। 20 इलेक्शन जा केतिरा साल थिया हूंदा। इहे पुराणियूं पोलिंगियूं आहिनि। रोड रस्ते आहिनि, अमन अमान जे लिहाज़ खां सही आहिनि। हिते ई थींदी। बाक़ी रही कोशिशि कनि पिया त ॿिए हंधि थिए, काथे जंग में थिए त जीअं का कुझु थिए, पर असां कोशिशि कई त इनशाला न थींदी। अच्छा साईं, तव्हां माना अॻ में बि चेयरमैन रहिया हो यूनियन काउंसिल तेब जा, त कुझु असांखे थोरो ब्रीफ कजो त तव्हां जेके पंहिंजे दौर में आवाम खे छा छा कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं मतिलबु ॾिनियूं? असां आवाम खे ज़ाहिर आहे मीडिया ते हलियो आहे, तव्हां सभिनी खे ख़बर आहे त असां घणो कुझु आवाम खे मां ॾिनो आहे। गुज़िरियल पीरियड में हमेशह ॾींदा आहियूं। मां 250-300 मिशन विराईसीं, नलका विरायासीं 100-150, सफ़ाई सुथराई कराईसीं, सॼी यूनियन में लाइटिंग कराईसीं ऐं लख रुपए जो असां साबुण ॾिनोसीं कोरोना जे वक़्तु। हा, आवाम जी ख़िदमत कई आहे। जहिड़ो बि ॾुखियो वक़्तु, जेको बि सुखियो हूंदो आहे, आवाम सां गॾु हूंदो आहे। मां वधीक असांजो वॾो आहे घोंसबज ख़ान, उहो त हर माण्हूअ जी ख़िदमत कंदो आहे, हर माण्हूअ खे प्यारु ॾींदो आहे। सो असांजो सॼो इनशाला जेको बि ग्रुप आहे, महर ग्रुप ज़िंदाबाद आहे। अच्छा साईं, ही पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, छा था सम्झो त को धांधली वग़ैरह जो आहे इम्कान? थी थो सघे, बाक़ी हाली ज़ाहिर असां ना कंदे इल्ज़ाम नथा हणूं, पर जे कोई कंदो त ज़ाहिर थींदो। अच्छा साईं, ओवरऑल लखी गुलाम शाह तालुके में ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी या जमीयत सां मुक़ाबिलो करे थी GDA, त जेके असांजी यूनियन काउंसिलियूं आहिनि 12, उन्हनि जी कंडीशन पोज़ीशन तव्हां छा था सम्झो? उते बि जीअं असां वटि आहे उते बि सुठी आहे, सही आहे। बाक़ी हाणे हुकूमत ख़िलाफ़ु त आहे असांजे पार्टीअ जे, ज़रूरु कुझु करे था सघनि, पर हाली ज़ाहिर में असांखे नज़र पाण वटि नथो थिए, असां वटि। बाक़ी ॿिए हंधि त हाणे तव्हां घुमो था, साफ़ इहो तव्हांखे ख़बर आहे। अच्छा साईं, वर्क मोम जे हवाले सां तव्हां ज़ाहिरिया वर्क मोम शुरू कई आहे, माना त शुरू करे चुका आहियो, के अहिड़ा ॻोठ जेके जिते तव्हांखे मुश्किलात पैदा थींदी हुजे? असां सभिनी ॻोठनि में विया आहियूं, मुश्किलात न आहे। वञिणो आहे त गर्मी आहे, सर्दी आहे, वञिणो आहे, असां माण्हुनि जे दर ते विया आहियूं ऐं इनशाला सुठी मोट मिले थी। अच्छा, पंहिंजे यूनियन काउंसिल जे हवाले सां 26 तारीख़ ते जेका इलेक्शन आहे, पंहिंजे यूनियन काउंसिल जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि खे तव्हां पंहिंजे तरफ़ां कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदो? उनखे मैसेज इहो ई ॾियणु चाहियूं था त पंहिंजो जंहिंखे हक़दार सम्झनि, असांखे हक़दार सम्झनि था त वोट ॾियनि। अॻम बि हुनखे गुज़ारिश कई आहे ऐं असां सां महिरबानी कनि, असां ख़िदमत कई आहे। ॿिए कंहिं बि माण्हू जेके हाणे उमेदवार उथिया आहिनि, उन त कंहिंजी टके ई ख़िदमत न कई आहे, असां ई कई आहे। असांजे वॾे घोंसबे खान कई आहे, सॼे तालुके ई कई अथई, सॼे ज़िले ई कई अथई, त असां बि उन जा पोइ लॻूं, असां बि घटि न कयो आहे। 2 दफ़ा चेयरमैन थिया आहियूं असां, त असां आवाम खे किथां बि करे पूरा ई करे जेको हुकुम कंदा आहिनि असां पूरो कंदा आहियूं। इनशाला असांजी उमेदु आहे असांखे वोट मिलंदो।